मोहम्मद इशारो करे चंड पट्टू करा दे मुल्ला निंदा करे वजू चट्टे नबी निंदा करे वजू भर कर हज़रत बिलाल सही तो फरमाए मां आज़ान दी नबी से आया सुन्नत पढ़ी आहली पिया अख लगी वे निंदा वठी वे मुकदमन ते चुमियो अस्सलातु हाज़िरुन या रसूल अल्लाह से नमाज जो टाइम थी गया संग निंदा मां उठा सीधा मुसल्ले ते आया नमाज पढ़ायो सलाम भरायो मुझो सही तमा निंदा पियो वजू कोन कयो पर फरमाए बिलाल कहां जी निंदा बिया मोहम्मद जी निंदा बिया राजा नता जो जोर से या रसूल अल्लाह कहां जी निंद केड़िया हदीस से पढ़ा पर फरमाया तमाम है नाज वला जनाम कल्बी मुझो अखियों निंद कलियो हन दिल रब जो जिक्र करे सुभान अल्लाह सुभान दिल अल्लाह जी मिल्कियत ने जकर नबी से फरमायो अला इन फिल जसद मुज़ग़ा इदा सलुहत सलुहल जसद कुल्लु फ इदा फसदत फसदतिल जसद कुल्लु हुजूर फरमायो जिस्म में एकड़ो गोश्त जो टुकड़ो आ वो सही सजो बदन सही वो खराब सजो बदन खराब साहबा जो या रसूल अल्लाह वो केड़ो आ पाक फरमा अला वही अल क़ल्ब व दिल दिल परवारो मां बाहूं तो बधा दिल न दियो कंहिंखे को वणे वठो न मोटरसाइकिल वठी वियोसि अञा वणे वठो आदलपुर में केबिन खोले ॾियोसि अञा दिल न दियो ॿियो त चयो पंहिंजे ज़ाल खे बि दिल न ॾियो ख़ुदा न त इहा बि पढ़ खणाईंदी दिल अल्लाह जी मिल्कियत इन जे करे हथ बा दिल हिकड़ी पेर बा दिल हिकड़ी अखियों बा दिल हिकड़ी कन बा दिल हिकड़ी गुर्दा बा दिल हिकड़ी असां जा छोरा छा चवंदा बट्री हदिलियूं बट्री अपने ठाहियो कुरान छा थो चए मा जअल अल्लाहु लिरजुलिन मिन क़ल्बैन फी जौफी मारब सीने में दिल हिक रखी आहे कुरान थो चए हिक दिल आहे हे थो चए बट्री हदिलियूं तहां सुबह जो उथंदा आहियो छा चवंदा आहियो हिकिड़ी दिलि चए थी त अदलपुर वञा ॿी दिलि चए थी त घोटकी वञा टी दिलि चए थी यको रहीनार खां चौथी दिलि चए थी त सख चार दिनों रेल आहे छा तो में इंजन हिकिड़ी दिलि चए थी त चपड़ा सां शादी कयां ॿी दिलि चए थी त बसरा में तुंहिंजे आसिरे वेठी एमा मेरा मसरू ही नाला थो हम ये घर ये नाला हुजन जो बोलो असांजो मानी सुभाणे वरी भेड़ो हम असां कहिड़ो मलो घुराई असांजे मान जा नाला एमा मेरा ये हूंदा आहिनि न गोठन में चपरा बसरा खैरा नूरा सब त जो सो हेड़ो जलसो यार मां न ॾिठो अॼु सोलंगिन थकई लाए इन जे करे सोलंगी यारीअ जा भला अथव सोलंगिन जो संगत में 100 में हो कोई चढ़ियो कुझु न चवंदा संगत में बाक़ी जहिड़ो की त पोइ चांहि जे कोप ते बि 13 खून खंदा बेटा थो चए तॾहिं ई वञिजे तिन जे जेके खिली खीका पाए भाकुर भाई पियो जो वेझो विया अरे नकी तलब ताम जी रुगो पानी डुक प्यार ही चाचो भलो है अल्लाह ही समझियो आ त मुलो रडियो छो थो अल्लाह बाहर तो रखा मत बे कंहिंखे बि रिसर्च बाबा चाचो समझी वियो न ॿार जे रोमण मां माउ समझंदी आहे त हिनखे लोड़ कहिड़ी आहे मां तो पूरियल मुलो आया पूरी पहिरीं मार मत कोन मुखा फुर थी वई पैसा फुरे विया मोबाइल फुरे विया वाच भी फुरे विया पचाड़ीअ झल दब भी चई अल्लाह अकबर सब अज हमारे जलसो एड़ो करायो आ खुदा जो कसम जे बियो प्रोग्राम न हुजे न मां 3 कलाक तकी रखिया ए तकीर भी एड़ी कयो जो बगदादी तो जिन्न भी टपड़ा खणी भजी वई छा सब तो
हुजूर जी हर अदा मेरा लिया तू भी मां जे पेट में रहियो मां भी रहियो नबी संग रहिया दी रात जो असा मां जे पेट में धरे हेडे पुष्पियूं जरो क्रिकेट भी दो खेडी हर मुझे मां के अम्मा जी फरमाया हुजूर मुझे पेट में आया ओगराई डांगा अतर जी खुश पत्थर थी कदम रखा तो पत्थर अटो मैं जबल में बकीर चारा पत्थरन में आवा खुशहाल किया आमिना आमिना मुबारक तुझे पेट में अजन जो सरदा होयन जो सरदा नूरन जो सरदा नारे आमिना यो बच्चो जमल तो नालो ही मोहम्मद रख जा मौला मोहम्मद जी माना जे मोहम्मद जी माना सिज तारीफ करे चंद तारीफ करे सितारा तारीफ करे फरिश्ता तारीफ करे अरिश तारीफ करे हमादुल्लाह सोलंकी जे दावत ते अचा वाला है मोहम्मद उनके जेबो जे जे असवार रब पान पियो ताई जोर से मान नाला भला रखो सोलंकी जा नाला केड़ा भला अल्लाह हमादुल्लाह सईद अहमद डॉक्टर लाल इदा भला नाला थन असा सिंधिन जा नाला किरड़ कांडेरो अक्को चाचो लीमो में नालो वठ त वातो ही पान असा जो मौला चांडियो साहब ना चांडिया तव वडो गायणो भी चांडियो हो जलाल आने मुख्य होने जो पुत्रन बुरा अल्लाह की मर्जी वडो धारे ने भी चांडियो परू चांडियो धारे ओ जिन मुखे फिरो ये धारे ला जाए लूसी आलम के फुरबो सैयद के फुरबो मुर्शिद के फुरबो मुल्ले का मुल्लो आ राज जी न्याणी हाल सा देखो कंदायो असा ना चोता कयो असा मोला एडो कम था जो ता के खुदा जो कसम जो जरदारी भी कम न थो जमो था त भांग असा दे वड्डा था जो त निकाह पड़ी मजा असा वठा ये कसम दा खुदा जो निकाह असा पण नाउ या धारे जा पढ़ंदा तो भले उनन के जो मामू खाल बदल बस सच त जाओ वड्डा थो त निकाह असा वरी दुनिया में वञो था विचारियो पाक कयो साफ कयो दुआ अल्लाह माफ करे पुट बि परे बीटा न मुलो तड़प वरी के गरीब मौलवी 150 तड़े जो वतो ना होटल ते गाड़ियों वेठा ॾींदा मुला बाणा हरामी थी आहे तड़े जा भी पैसा था वठन तड़े जानो सवलो आ जा सब पुट पर तो हना रुखियो आ तो मां तो समा 1000 रुपया तो दिया मुके वेन जा रहो रूसी ट्रैक्टर जे दो पिणे 1.5 में धोई दिनो सु खबर जा नडी लो पैसा ना असा भी परे खा बाल्टू भर पिए तो जो असा जो हां होत बचा के खलकाई अल्लाह वेड़े वाह हमादुल्लाह अल्लाह तो जो उम्र में बरकत आमीन हमादुल्लाह के शादी कई थी अन्या कुंडिया पे मौला चढ़न जी पारत हिन ही सारे में मीटर अडिया अल्लाह हिनन जो सारो सजायो कर बिस्तरा औबा मैं निकाह जी दुआ तो कया मां केड़ो डो तो क्या जो मुलाकात चंदा ये भलो आने लगे तो ता जो कमंदो लथो मौला हिनन जो ही सफा अल्लाह अकबर हाने वरी जी लोड वदो ना हाने वरी अध कलाक मथे कर अल्लाह हेठ नथो रखा वरी हमादुल्लाह कटे न हे आखिर बगदाद जे जरा सखी मानू यार मुंह न दिठा अल्लाह डाडी हंद जो सुबह मोहम्मद जा आशिक जोर सा बुलंद आवाज सा आशिक रसूल मैयत को मत करे जाओ
अन्या त मां वरी सकाफत ते ॻाल्हाईंदुसि वरी अरबी वरी सिंधी ॿोली साबित कंदुसि क़ुरान मां बस कर कटड़ू सत जो सो वरी पोइ तव्हांखे सेल्फिन जो बि फुल टाइम ॾींदुसि अल्लाहु अकबर कबीरा है अल्लाहु अकबर कबीरा तू भी जावा नबी से भी जावा ॾींहुं रात जो फर्क असां पिया ॼमूं न अम्मा घोटीअ दाख़िल बाबो भैया त मथे कॾहिं अस्पताल जी तरफ़ ते रोए पियो ख़ुदा करे छोरो ख़ैर सां ॼमे पाॾो न खपनि तू जाए है ना पिणे के पिनण जहिड़ो करे पोइ आए पर मोहम्मद पियो ॼमे त नूर जो लाटो पियो अचे सुभान अल्लाह जो मीराद पढ़ा ज़ोर सां आज के रसूल भैया त बुलंद करे जा भैया त अम्मा जी फरमाए जब हुजूर जी मिलाद थी ना मां एड़े खीमे में पई मां वटि तेल कोने गरीब हां जो ॾीओ ॿारिया नबी से जावा एॾो नूर नितो एॾो नूर एॾो सुभान अल्लाह जो त बोले सा सुभान अल्लाह एड़ी जो कटड़ूअ जो बूथ लही वञे ज़ोर सां मोहम्मद जो आशिक़ भैया त बुलंद करे जा भैया त अल्लाह अम्मा जी फरमाए नबी से जावा एडो नूर तवज्जो एडो नूर खीमो रोशन मक्को रोशन पहाड़ रोशन जबल रोशन पत्थर एडो नूर जो वेठी त खीमे में हां पर शाम जो मारियो मां आमना पाजे अखन सा हुजूर जे जमण सा नूर जी लाइट मिसर ना ये हाफिज भी थी लो अरड़े गिरे चलो ऑफिसर भी नंढन जी तू खैर मोकिलींदा क्यों नंढन उनमें आदत पए न खैर ॾियण जी हे पाण में पटा छोरन ते मक्की ओठ में आलम अचे न पुट खे चवंदा कि 500 वठ वञे न आलम खे ॾेई अचीस त उन में खैरात ॾियण जी आदत पए साढ़ियाना था जो सुभान अल्लाह ज़ोर सां अल्लाहु अकबर कबीरा और मां चांडियन जी ॻाल्हि पे कई पर वो चांडे फुर पे कई बस बिहारी ॾिठे जो बनियानी वेठो सॼी बस खे छॾे जे ध्यान के मुंह ते फुर क्या मूंखे शर्म थो अचे वरी वॾो आलिम भी चांडियो हो मौलाना अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह साईं ॿेर वारनि जो उस्ताद हो चांडिए साहब के हिकिड़े हमरा अचो साईं पुट जा हुआ 7 महीननि में ॼमण त 9 में खपे पर छोरे तकड़ कई आहे अंदर गर्मी ही अलाए छा अमांदुल्ला बस क्या हेलो मां तो रूसी ट्रैक्टर पौना 10 नहीं पौना 10 वगे चंदा पौना 10 रोड ते मानो पहुंचा 10 मिनट पे नहीं भाई इस्लाम असांजो आला दीन है हमरा आयो साईं नालो चार खा जी 7 महीननि में जाओ जी हां जे नालो के जरा केट जैसे राकेट छो जे नमन जो सफर 7 में के राकेट हेलो खुदा जो असांजे सिंध जी सकाफत हया हुआ खुदा जो मथो ढकणा मां सऊदी अरब में तकी रखी सऊदी अरब मुझे तव्हां चओ था त सिंधी इस्लाम खां फिरी विया सिंधनि जे टोपीअ ते नज़र कयो त बि मोहम्मद जो इस्लाम नज़र ईंदो ॾाढा नथा चओ सिंध जा हक़ीक़ी बच्चा बैत बुलंद करे जा सब बैत बरकत दे हमादुल्लाह के नौजवान सोलंकी दाद के जिन सिंध बाबुल इस्लाम प्रोग्राम रखी इस्लाम सां भी मोहब्बत कई है सिंध अमर सां भी आहे कंहिंखे सिंधी टोपी पातल मां मिसाल ॾियां हिन देख पातल ही भलो हमादुल्लाह मां सऊदी अरब मुझे तुर्की जी टोपी ॾिसो मलेशिया जी ॾिसो इंडोनेशिया जी ॾिसो इंडिया जी ॾिसो कंहिं जी भी टोपीअ में मस्जिद जो नक्शो न आहे सिंधियुनि जे टोपीअ में मस्जिद जो महराब ठहियो ॾाढा नथा चओ सुभाणे ज़ोर सां असांजी सकाफ़त
इस्लाम से मिले थी सिंध ते 500 साल पहले जो किताब लिखल जंहिंजो नालो आहे चिचनामो माशाअल्लाह अल्लाह बरकत दे अल्लाह कबूल अल्लाह केतिरा त अजरक नौजवाननि वरिता आहिनि त मौलाना असदुल्ला खे अजरक पाराईंदसि टाइम कोने को वरी कहीं प्रोग्राम में पहुंचणो हुते बुजुर्ग जी का खोटी थी पई हाल में न पहुची सघनि चवंदा क़ुर खे ॾिस जल्दी मूं चयो तव्हांजी मूं चयो न तव्हां वटि करे पोइ मां सोलनि जेॾे वञा हाणे बीहो त ख़बर पए हा त ख़ल्क़ आई आहे असांजे सिंध ते हिकिड़ो किताब लिखियल आहे उनजो नालो आहे चिचनामो उनमें सिंध उनजी तस्दीक साईं जी सैयद कई आहे उन किताब में ॿ ॻाल्हियूं ॾाढियूं भलियल लिखियल आहिनि उनमें लिखियल आहे त सिंधी क़ौम एॾी गैरतमंद क़ौम आहे एॾी गैरतमंद क़ौम आहे जो सिंधियुनि जे ॻोठ में को मथे उघाड़ो ईंदो न ॻोठ जा वॾेरा उनखे चवंदा तूं लोफर आहे न ईंदो कर मथे उघाड़ो ॿी ॻाल्हि हुन किताब में कहिड़ी लिखियल आहे त सिंधी एॾा गैरतमंद आहिनि जिथां सिंधियुनि जूं नियाणियूं पाणी भरनि जंहिं तड़ तां दरिया जे तां उते को मथे उघाड़ो ईंदो ॻोठ जा वॾेरा चवंदा न ईंदो करे ते असांजा नंग था फिरनि तूं मथे उघाड़ो आयो आहे हलो मथो ढकण इस्लाम जो हुकुम आहे सिंध जी सक़ाफ़त मां बाहूं थो वधा तव्हां 200 साल पहिरियों पंहिंजे वॾनि जा फोटो ॾिसो उन में 2 शयूं आहिनि पटको बि अथनि त मुहम्मद जी सुन्नत बि अथनि असांजी तहज़ीब मथो ढकण हातमताईअ जी न्याणी गिरफ़्तार थी पई काफ़िरानी आहे कैदियानी आहे सहाबा बचो पिया अचनि मथो उघाड़ो हुज़ूर साईं जी नज़र पई साईं जन चेहरो फेरायो अबू ज़र मुंहिंजी चादर खणी हिन न्याणीअ जो मथो ढके अचेसि से मथे उघाड़ी न्याणी ऐं असांजी चल न आदलपुर में कारे फुरके ते नज़र पए उहो छोरनि जो मज़ो अरे कमंद जी ट्राली थी अचे त मुंडी न भॼाई चओ न पिणे के त गाॾी मोही भला हाणे ई कंदा तहज़ीब न घुरिजे ॿी काई आ तहज़ीब मदीने वारे जी ॾाढा न जो सुभाणे असां एकता जा मुखालिब आहियो अजरक जो ॾींहुं मल्हायो टोपीअ जो ॾींहुं मल्हायो असां मुखालिब आहियो मां सलाम थो कयां काइद सिंध डॉक्टर ख़ालिद जो दिलेर पुटु अल्लामा राशिद खे जंहिं ऐलान कयो आहे त 6 दिसंबर ते जेको प्रोग्राम आहे सिंध मुंहिंजी जिंद आहे जमियत इन प्रोग्राम जी हिमायत जी सिंध जोर से ना मंजूर ना मंजूर जेको सिंध जा पेट खपाइंदो न असां उन जा पेट फाड़ी बस कर खतरा सिंध जा वारिस जाॻिया आहिनि चओ जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया सिंधी जाॻिया सिंधी जाॻिया ना मंजूर ना मंजूर सिंध जी सिंध जी ये कामरेड भलो तो न त असांजे ॻोठनि ते कब्ज़ा कराची असां तुंहिंजे पीउ जी आहे बस कर त नासू में अची विया खयो गोल गप्पे जहिड़ो मथो सिंध जा धणी असां पर ॿुधो सिंध में जेके बि रहनि था न भले ॿोली बरोच की हुजे भले सिराइकी हुजे भले उर्दू हुजे जेके बि रहनि था उहे सभु सिंधी कहिड़ी बि हुजे सिंध में रहने वाला सब सिंधी
हाणे मूंखे कामरे ठन घुरायो हैदराबाद मुझे तव्हां चरिया छाजो छा सिंधी ॿोली क़ुर मां निकितल मूंखे चयो रे हीउ मुलो सफ़ा कामरे थो लॻे मुझो तव्हां सिंधी फजर खे छा चवंदा आहियो जे फजर मुंहिंजो क़ुर थो चए वल फजर मुझो तव्हां सुबुह खे छा चवंदा आहियो जे सुबुह मुंहिंजो क़ुर थो चए अलैस सुबुह बिक़रीब मुझो तव्हां सिंधी दिले खे छा चवंदा आहियो जे दिलो मुंहिंजो क़ुर थो चए फअदला दलवा जमल दिलो खूह में लाथऊं त यूसुफ अलैहिस्सलाम बि कढियो पियो अचे माॾे टाइम हुजे न त मां तोखे सिंधी ॿोली क़ुर मां कढी ॾियां बसि कर सिंध जा गद्दार खाओ हिते मरो हिते ॼमो हिते बसि कर सिंध जा धनी जाॻिया खबरदार सिंध असांजी चिंता सिंध असांजी माउ खुदा जो कसम असां ईअं सिंध ते चौकी ॾींदासीं जे माउ चौकी अबू ज़रा मुझे चादर खन न्याणी जो मथो ॾे या रसूल अल्लाह काफ़रनि जी न्याणी आहे वेहण आई आहे फरमाए न्याणी न्याणी आहे काफ़र जी जे चाहे मुसलमान जी तव्हां त कुझु सुधरो मायूं जो मायूं ॾिसण जाइज़ न पिणे जी छॾी आहे बसि कर जट खुदा जो अल्लाह कई जानी काफ़ी नबी सिंह चादर लाइ हिम्मत शामती पाण फरमाए पोड़नि सां जहिड़ो कोन्हे मासूमनि सां जहिड़ो कोन्हे न्याणियुनि सां जहिड़ो कोन्हे हिनखे वापसि छॾियो या रसूल अल्लाह हिनजो ॻोठ परे आहे सिज लही वियो आहे ऊंदाई थी वई आहे सुवारी कान्हे हुज़ूर फरमायो मां मोहम्मद जी ॾाची काहे वञीसि तो कॾहिं गाॾी ॾिनी आहे कंहिंखे अरे ज़ाल थी मरे डिलीवरी आहे गाॾी ॾे घोट के खणी वञा उको जोन है मरे गाड़ी को नदी बना नदे सिया कपर में काहे वञे कुरान छा थो चए वमन अहयाहा फकअन्नमा अहया नास जमीआ तव्हांजे रत ॾियण सां गाॾी ॾियण सां डॉक्टर खे फोन करण सां कंहिं ग़रीब खे 10,000 उधारा ॾियण सां कंहिंजी हयाती बची पए न अल्लाह एॾो वॾो सवाबु आहे ॼण तो आदम जे सॼी औलाद जी हयाती बचाए कुरान पढ़ो असांजो नबी चाहतो जाए हुजूर खां पुछो या रसूल अल्लाह भलो केरा पर फरमाए खैरुन नास मई अनफाउन नास ता में भलो उहो आहे जेको माण्हुनि खे नफ़ो पहुचा हदीस पढ़ियो हाणे लतीफ़ खां पुछां मिठाई चाहतो चए मिठाई तो चए वण थामे कनि पर पाण न खाइनि पंहिंजो अंब जो अंब कंदो आहे पाण खाईंदो आहे या आदलपुर वारा खाईंदा ॻाल्हायो छो न था बेर जो बेर कंदी आहे पाण खाईंदी आहे मिठाई छा थो चए वण थामे वो कनि हे मूंखे कमल मच कचेरी ते घुरायो त मां तव्हांखे लतीफ़ ॿुधायो वण थामे वो कनि पर पाण न खाइनि पंहिंजो ठिकर भितर छापड़ो धूणा बिदार सां पर फिरियो फिरियो फर्कनि पिया नियत मुताबिक़ पंहिंजे कैसा चङाई कर कंहिंजो भलो कर खुदा तुंहिंजो भलो अल्लाह बेटा ही तो चए रहन वेरन विच में अची वियो इंसान खड़ा वेरी ॾहनि वेरनि विच में अची वियो इंसान पहिरियों वेरी नफ़्सा वॾो नादान ॿियो वेरी शामिल आहे शैतान टियों वेरी बीचो बेहद नाफ़रमान चौथों वेरी डमरा जो समर न हुजे सां पंजो वेरी तकब्बुरा जो ज़ियान करे ईमान छहों वेरी औरत आहे जो सोबत ज़ाल ज़ियान सतों वेरी पेट आहे जो नित नित घुरे पियो नान अठों वेरी उञा जो पाणी लाइ करे परेशान नौ वेरी निंढा जंहिंजो गफ़लत में गुज़रान ॾहों वेरी शहमत आहे जंहिं सॼो मुल्क कयो आहे परेशान इन्हनि 10 वेरनि विच मां जेको घटे जंग जवान तंहिंसां सिर बि क़ुर्बान 100 दफ़ा सही थो चवे ॾाढा न ताजो सबब बेटा ये दे खत तो आयो भाई मारे टाइम हुजे हा बेटा ये दे खत तो आयो नफ्स के मार खत में छा लिखियो मारे कुटे मोहिन न वैठ सां वस कया तव्हां सेखारियसि तूं मुंहिंजे सवारीअ सौ न खयो बेटा ही नफ्स कुतो नथो सुधरे तूं का टल ॾस लतीफ़ छाजो आधो खारो अन्न थोरो गाह ॾीस बुख ॾेसि बुख 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 मुलो तो मस्ती करे जो मानी आ पराई बुख ॾियोसि
रमज़ान में कीअं शाम जो कुमाचा वेठा हूंदा आहियो मारियल कुकड़ वांगुरु असांजी लही पेट सां बेटा इजाज़त जाए आधो खारो अन्न थोरो गाह ॾीस आधी इस्तग़फ़ार जो खासो करकिनो हणीस तौबा थल थाहड़ तड़ा हकीकत हनो तवक्कल तंग भरीस इन अल्लाह मा साबिरीन ए वाक़ अलानो ॾीस ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जो चप कुछ खाई पो मोहब्बत जे मैदान में थोरो टहलाई इन रीत हलाइस त सिधो थे सैयद चवई ॾाढा ताजो सुबह जोर सां मोहम्मद जो आशिक़ बैयत बुलंद करो जाओ बैयत बोला सिंध मर जो आशिक़ बैयत बुलंद करो बैयत हाणे सिंध जो नारो नारे 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 से जिए सिंध नारे से मस्सू होशू थीसू खबरदार सिंधी जागिया आहिनि पंहिंजे वतन जी बि हिफ़ाज़त कंदा सिंध बाबुल इस्लाम आहे अल्लाह बरकत ॾिन जवान जी उमिरि मौला हमादुल्ला जहिड़ा नौजवान मुजाहिद हर ॻोठ में पैदा कर आमीन जो उनवानी रखियो अथई सिंध बाबुल इस्लाम हितां इस्लाम फैलियो आहे हितां हाँ इस्लाम आला दीना खुदा जो कसम अल इस्लाम यालू भला जो ना इस्लाम गालिब थियण जे लाइ इस्लाम में बरकत के दिया 100 साल जो कट्टो काफर को कलमो पढ़े ना कलमे जे सदके रब 100 साल जा गुनाह लतीफ तो जोड़े जहान जी जॾहिं जोड़िया कामंद ख़ासि खल के मोहम्मद मुकाई कलमो तही करीम ते चिट्ठो चवराई अन मौला कवा अंत महबूबी इए उताई लिखी ॾिनाई 2 साल हूं सैयद के सुभान अल्लाह ॾाढा नता जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोहम्मद जा आशिक़ ॾाढा जो जोरे सां अल्लाहु अकबर सिंध बाबुल इस्लाम उनवानी ऐं इस्लाम जो बुनियाद क़ुरान आशिक़नि खे सी छा कंदो खुदा जो कसम ई छा कंदो बेटा ही छा थो चए हाय कूड़ियूं पुछनि पियूं केच जो होत जो हिकिड़ी नथी पुछे त हमांदुल्ला जलसो करायो थी हा भला फतवा आहे ये न तो चे हजरत मौलाना झलदब आए बेटा ही जादो जाए हाय लतीफ चे तो कूड़ियूं पुछन पियो के चयो हो थजो हिकिड़ी नथी पुछे जे जो पिरीअ सां हे पेच सां पदरी थींदी पट कुछ भला हाणे त मोट जुती छिजी पई आहे पत्थर रत तो वहे कंडा हाय बेटा ही जादो जाए कंडा मुंह पेरन तोड़े लख लगन अञा मूंखे ॿिए हंधि वञिणो आहे न त 14 दिसंबर वरी हितां कुंवारनि जे पासे सुमरन भयन खां अॻियां सुमरन जी का शादी आहे उते मां जेके छड़नि खे पेके जॾींदुसि अल्लाह वेड़े वाह हमादुल्ला अॼु थकल आहे सॼी नाले जी बरकत अथसि हमादुल्ला से हमादुल्ला रहमत हाली शरीफ साईं फरमाईंदा त आमिलनि सां दुनिया भरी पई अथव पर कामिल ॻोल्हिया बि नथा लभनि बेशक छो त कामिल माण्हुनि खे रब सां मिलाई बेटा ही कामिल कलंदर कामिल सचल कामिल हालजी वारा कामिल खुदा जो कसम पीर बगदादी कामिल माण्हुनि खे रब सां मिलाईंदा ऐं आमिल माण्हुनि खे माण्हुनि सां मिलाईंदा 500 थो ॾियां कमु करे ॾे पको बोलो पाण वटे तो सटू खाईंदो तोखे कमु करे न ॾेखारींदा को छोकिरो कंहिंखे हथ फकीर तरह ते पिनण ईंदो असां छोरा हथ ॾिस भला फलाणी छोकिरी मूंखे मिले इसी लोड मोकिले पिणस खे पिनण जहिड़ो करे जोड़ा अर्श ते चढ़ंदा ख़ुशियूं फर्श ते थींदियूं मां बाहूं थो ॿधां जे शादी कव न शादी में बि हेड़ो वाइज़ कर
शादी में खजड़ा अचन ममताज मौलाई अचे शमू अचे असा मुल्लन दो सिद्ध क्यों पी सा बाबा मां नपल मोम जैसे भिक्षा वारो मोलो नप हाने कल रात पे मां चैन शादिन में प्रोग्राम करे आयो हाने बे तांजे गिरस के होटल देखा जिपो ता कुरान के 5 दिसंबर ले बाबा नाई 5 मां कलवड़न के दई आयो शक्कर हो खुर्शी चा काले किथा फोनो वट वटा कुरान के तो शक्कर मां तो के गाड़ी करती मगरिब जो अध कलाक गो संगे हलड़े मुला तुझी मार्केट मुगायणन के घर वे हारे छ खबरदार माथे कावड़े भूखे जो करी अरे शिकार ला यार अजबुआ अल्लाह अजे न ठग लाए खुदा की कसम अल्लाह हमादुल्लाह जी उम्र में बरकत ए अल्लाह जे नौजवान ने न सातावन क्यों सब वायद रखो कोना सिंध बाबली सा ये 8000 रुपया ये 2000 ये बोले असदुल्लाह आयो ना अजर को मां पर किनी आलम से मोहब्बत दादी हां जो सुनो बुलंद आवाज से केड़ा इत्तेहाद ठाए सिंध ते भी चौकी दियो मोहम्मद जे दीन ते भी चौक नहीं अचे तो भी अचे माशाल्लाह ही भलो है जी जी अने वरी पंजे संजो इजी लोड वरी अध कलाक हुआ अच्छी और की बजी हो अस्तगफिरुल्लाह इन बिल्ली अभी बचा न जाना खबरदार अल्लाह नबी से फरमायो रास्ते सामने तभी ट्रे कम कंदा क्यों ट्रे सुभान अल्लाह ये भलो है होंगे जवाब दे हुजूर फरमायो रास्ते सामने तभी ट्रे कम कयो हाने ये पहले ट्रे कम ये दसा पो वरी हुजूर फरमा रात जो सुमो न तभी 4 कम करे पो सुमो दीन असा जो इस्लाम है खबर तो हुजे ना रस्ते से ट्रे कम कयो केड़ा माता तुल अदा अली तरीक हदीस तो पढ़ा रस्ते में का ईजा इंदर शे पया न के हटायो सिर पया सिर ओटो पिया पत्थर पिया कम जो गडो किरियो रोड ते पियो ना खणी साइड थे रखो मथा को मोटरसाइकिल रो किरी न पे धक्को न हुजूर तो फरमाए रुकावट रस्ते ता हटाण उम्रे जो सवाब है ता द बुंडर की फोर करना है बस क्या अल्लाह के सा वठ माठ कर अल्लाह ने गेगा बहुत सही न जो मोहांडरा बस पावना जे अरे असल पुत्र चिता एक जाता अल्लाहु अकबर सबका जोर सुभान अल्लाह रास्ते में ट्रे कम का जो हदीस को पढ़ा घड़ा रास्ते जा घड़ा कहीं हां है ता थक जी प्याज हो यार जेके थका हो दादी जो सुभान अल्लाह हाजी अब्दुल कय्यूम जे दो दिल वाली गाल जुबान ते अची गया वाकई या भूल जी पे आयो भूल जी पिया अल्लाह इल्म जगह बेचारा भूल जी पिया ऐं भूले ते पकड़े काने रोज़ो रखी को न जी होटल ते वेंदा आहियो पहिरियों रोज़ो आदलपुर होटल ते वेंदा हिकिड़ो गिलास पियो अड़े जा पुट तो त रोज़ जा चांहि कढी पर शरीयत चए थी जगू ई माउ जो भूल जी पियो शरीयत में भूल माफ़ आहे बेशमाम जो आदलपुर भूल जी पवंदो आहे निमाज़ में पोइ लठ खणी वठंदा आहिनि सजो सब जो में खैर भूल माफ़ आहे भूल में कंहिंजे घर हलिया वियो न खैर भूल पर मुंहिंजे चवण ते लॻो मां ये जाम छोरे बिस जलसो खत्म जो ड्राइवर जो एक्सीलेटर ते पैर ॾिनो सिधा थले थे वो तो जरे थे पादर खादा है भूल जी पिया अल्लाह खबरदार रास्ते जा घणा हक ॻाल्हायो पहिरियों ईज़ा ईंदड़ शइ हटाओ हिकु ॿियो रस्ते में जेको मिले मर्द हुजे मुसलमान हुजे सुञाणो न सुञाणो सलाम कयोसि असांखे सलाम मने दो गुड मॉर्निंग
असांजे छोरन के अंग्रेजीअ जो त एॾो शौक़ु आदलपुर ईंदा न छा ते आयो बाइक ते आयो आहियां तूं सोलंगी आहे न सिधो नथो अचे मां फटफट जो बाइक ते अंग्रेजी जो हाणे मूंखे सखर जे लाइकान जे एसपी घुरायो मूंखे चई छोकरा वन व्हीलिंग छो कंदा आहिनि वन व्हीलिंग सम्झो था अॻियों टायर मथे मोटरसाइकिल जो मथां छोरे जो टायर सम्झो मोटरसाइकिल जो अॻियों टायर मथे सब 70 जी स्पीड मुखे एसपी जो वन व्हीलिंग छो था कर मुझे लीटर मोटरसाइकिल में 2 लीटर छोरे में वन व्हीलिंग न करे रोड भलो ठया 125 गाड़ी 140 जी स्पीड सामो कम जी ट्राली पे अचे भाई गोडा चट पियो आ घोट के दाखिल पिणस मथो वेठो बाबा बाबा सूर दो दे जल दब इन्हें भी वन व्हीलिंग का दो है ना रहम के नौजवानों पांचे जिंदगी थे जवानी में मस्त थी अब्बे अम्मा का मजबूर थी पंहिंजा लाश न खड़ा लो तहां जे आदलपुर जे इलाके में कोने हिकिड़े छोकिरे इश्क में छोरे जे इश्क में पाण खे पिस्टल आहे भाॼे तव्हांखे ख़बर कान्हे का केॾी कीअं हयाई बदिली आहे मां बाहूं थो बता न कयो ख़ुदा जे वास्ते असांखे बेहयाईअ ते पिया धिक्यो असां हयादार नबी जी उम्मत आहियूं असांखे बेहया न बना रस्ते जा 3 हक़ घणा ईसा इंदर शे हटा रस्ते में जेको मिले मर्द हुजे मुसलमान हुजे असां जो ॻाल्हि सम्झो कि मता का माई अचे बुरको मथे करे अस्सलाम वालेकुम छोची मौलवी आयो रात पीर बगदादी ते चयो जेको मिलेगा सलाम करियो मर्द माता तो राजा लितरी अल्लाह रस्ते में इजाइंदर से हटा जेको रस्ते में मिले मर्द हुजे मुसलमान हुजे सुञाणो न सुञाणो उनखे सलाम कयो हाणे 3 ॻाल्हि मूंखां ई विसरी हाणे वरी 4 ॻाल्हियूं उहे थोरे सां भला जेके नबी साईं फरमायो राति जो सुम्हण खां पहिरियों 4 कम करे पोइ सुम्हो असां जो नबी उस्ताद हो पाण फरमाए इन्नमा बुइस्तु मुअल्लिमन मां मोहम्मद उस्ताद बणिजी आयो बेचाई छाजो जे दुनिया तई दर्स का पढ़ंदो रहो सदाई शागिर्द समझो पाण खे मता उस्ताद सदाई पढ़ना परखण न त पढ़ला मजाक पढ़ो पर समझी पढ़ो माना सा पढ़ो कुल वाला भी पढ़ंदा ॻाल्हि समझो हमारा के अंग्रेजी जो शौक तो लफ्ज़ ही बस जो यस नो नो इन्हीं जी माना न पई अचे बनिए दे जो मानू मोपियो पुलिस अची मानू तो मारियो अचे यस बटे सचू पुतला ठोक छो मारियो से डो गड़ो से नो रात जो 4 कम करे पोसुम हो 4 केड़ा अगली को अब्बा बकम दरवाजा बंद करे छड़ियो मता को लुच्चू को लोफर को कुत्तो को लुन ता हम जे इज्जत से हमलो न करे सुमन का पहियो कमरो लाग के असा जो नबी हो जाए असा के कीमा एलो न समझायो जो मोहम्मद उसकी जाए असा जो नबी छा जो जाए जुती पायो ना 3 दफा छंडोस मता विछू बैठल हो जे ता के डंगी दो मुखे दुख थी फरमायो बिस्तरे ते धाचू न 3 दफा छडियो छो नरम शे दिसी मता ता का पहिरियों नांगो न वेठो हुजे ताके धक्को हणंदो मांखे दुख थी पानी पियो था खीर पियो था लसी ॾिसो मता कप पियो हुजे तोखे निड़ीअ में अटकंदो मां मोहम्मद खे रोज़े को दुख थी एॾो हमदर्द नबी सुमन का पहिरियों दरवाजा बंद के अगले को अब्बा को हिक गत्तो अनी तकम थाम ढके चलो दिलो गाड़ो ना चौरियो गाड़ी ना असा जा न थायो गाड़ी साबदा छोकरन के जो सिंधी टोपियो पाटी बा जो अतफी सर्जकुम रात जो सुमो ना लाइट बंद करे चलो लाइट बंद करे
मता तांजे सुमण का पोइ छाट न थे बाहि न लगे सुते सुते ता मरी न वञो मां मोहम्मद सम चवां थो त सुमण का पहिरियों लाइट बंद करे नबी तो समझाए असांजो तो सिबियान तुम चौथी ॻाल्हि रात जो ऊंदे में पंहिंजे बच्चन खे ॿाहिरि न कढो मथा को गटर में किरी कहीं 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 उस्ताद एॾो न सम्झायो जेॾो मोहम्मद खुदा की कसम ऐं ॿार नंढड़नि खे अकेलो बि न सुम्हारियो माउनि खे सम्झायो घर में मासूम ॿार खे अकेलो न सुम्हारियो नंढड़े खे हिन सां जिन मश्किरी कंदा जिन तो खयूं बिड़ा जे भाॼी तो 3 कलाक बोरची खाने में बैठी पोइ रोंदो न पियो ये पहिरियों हाफ़िज़ थींदो पोइ 18 ग्रेड जो ऑफिसर केॾी वॾी 500 ॾेई 50,000 जी दुआ कईमांसि अल्लाह अकबर कबीरा अॼु वचन कयो त असां इस्लाम ते बि चौकी ॾींदासीं बाबुल इस्लाम ते बि चौक हाणे मस्जिद जो शहीद कयो न जे तव्हांखे ॿुधायो इंडिया में बाबरी मस्जिद हिकिड़ी शहीद कई वाजपेयी त उहो लानत जे हक़दार आहे ऐं हिननि असां वारनि 19 मस्जिदूं ऐं मुस्लमान आहिनि चङा मुर्स आहिनि बेल चोरिया तंहिंजो नासो मुराद अली शाह सिंध गवर्नमेंट नथी आवे जो कॾहिं त नथो हली सघे त इस्तीफ़ा ॾियो मुसलमाननि जे मुल्क में मस्जिदनि खे बिल्डो सलाम आ भाव राष्ट्र खुदा जो कसम किरेन पे चढ़ी पीछो किरेन पुलिस पीछे एसपी पीछे रेंजर्स ये गन लगी पईया जे गोली हलाकाने राशिद शहीद थींदो रब जी मस्जिद शहीद कर कोन ॾियो नारे तकबीर राशिद तेरी जुर्रत को राशिद तेरी जुर्रत को नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम अल्लाह हेड़ी खल्क मां न ॾिठी हे टाइम ॿुधाई नथो जदो अञा हल हेड़ा आशिक अल्लाह भत पने मां घुरायो जदो पनो वेझो आहे सखर मां हे भत वारा थोरो इनखे मोहम्मद जा आशिक मोहम्मद जा दीवाना खुदा छा खल्क आई अल्लाह बरकत ॾे खुदा जो कसम माधुला सोलंगी जे नौजवाननि खे गाज़ी इल्म दीन वाल न मुड़िया मींहुं वसियो पर न मुड़िया वरी मस्जिद में वरी कना तूं वरी शामियाना कुछ बि थिए मोहम्मद जे दीन जो वाहिस कर अल्लाहु अकबर कबीरा वरी पीर बगदादी ते हेॾो वॾो इज्तिमा असां त वलीअनि जा नौकर हूं खुदा जो कसम पीरान पीर जा नौकर भिटाईअ जा नौकर कलर जा नौकर सचल जा नौकर हाले जे वारे जा नौकर पीर बगदादी जा नौकर असां वलीअनि जा नौकर मुंहिंजो मुर्शिद पीरान पीर महबूब सुभानी अब्दुल कादिर जीला रहमत दरिया जे कप ते ज़िक्र पियो करे ला 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 नबी छुआ लोड़ा आहे त बिचो आहे त ज़हर आहे त हराम कडास बाहर मन रब राज़ी थे विछुआ ते रहम पियो अचे विछुआ ते विछुआ खुदा वली ई बिच्छू हथ ॾेई मथे की बिच्छू ज़हर जी उल्टी कई साईं हथ हिलियो हिलियो त किरी पोइ साईं वरी खयो वरी हथ हिलियो साईं वरी फ़क़ीरनि जो क़िबला ज़हर जूं उल्टियूं पियो करे तव्हां ॿाहिरि पिया कढो साईं छा जो ॿुधा साईं जो पुटु बुरे खे बुराईअ में मज़ो थो अचे चङे खे चङाईअ में मज़ो थो अचे बेटाई ज़्यादा जाए लतीफ़ तो चे जिनरी सरे न साओ रती मरो सतनसी वो झड़कन तो झको थी पांदगी जी गल्पा पान वनी पर चाय मथा रुठो ये रह जी न वने अल्लाहु अकबर कबीरा अज वचन क्यों थे इंशाल्लाह मस्जिद सा मोहब्बत करना पांजे शादन गमन के कुरान सा सिंगारींदासीं दुआ कयो अल्लाह कॉन्फ्रेंस के पांजे बारगाह में कबूल फरमाए अल्लाह कोरोना का पूरी इंसानियत की हिफाजत फरमाए हेॾो वॾो इज्तिमा वलीअनि जी सरज़मीन आहे सिंध मिठाई हिते कलंदर हिते सज्जन हिते हालजी वारो हिते पीर बगदादी हिते
असां वलीअनि जा नौकर असां था चऊं मञूं सभिनी खे पूॼो रब खे दुआ कयो अल्लाह हिन स्टाफ खे आबाद करे जिन भी हिन ख़ैर में हिस्सो वरितो आहे अल्लाह सभिनी जो ख़ैर क़बूल करे अल्लाह आदलपुर जो रौनक बहाल करे रब्बना अतमिम लना नूरना वग़फिर लना इन्नका अला कुल्लि शै ऐ करीम रब असांजे सिंध खे वरी बाबुल इस्लाम बना नौजवान जाॻिया हिन अलाह बाक़ी नौजवाननि खे बि जाॻण जो सबबु ऐं मुंहिंजा मौला जिन बि हमादुल्ला सां तावन कयो आहे सभिनी जो ख़ैर क़बूल असांजे सिंध खे बाबुल इस्लाम बना कोरोना का पूरी इंसानियत की हिफाजत फरमा दुआ का सवा केर भी न वञे जेको भी जाके बीठो आहे वेठो आहे उते जो उते पंहिंजे रब ॾे हथ खण ए अल्लाह पूरी दुनिया जो लॉकडाउन ख़त्म कर वरी काबतुल्लाह शरीफ के तवाफ़ सां आबाद कर वरी मदीने में महबूब जे आशिक़नि जे रश अल्लाहुम्मा रफ़अना अनल बला वल वबा वत्ताऊन वल फितन वल किरोना अस्पतालुनि को बचाओ कोर्टुनि खां बचाओ थाणनि को बचाओ कबायली छेड़नि को बचाओ फितने फसाद को बचाओ मक्के मदीने जी ज़ियारत नसीब ए अल्लाह असांजे सिंध खे वरी बाबुल इस्लाम बना सिंध जे गद्दारनि खे तबाह बर्बाद कर असांजे पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा पाकिस्तानी सरहदुनि जी हिफ़ाज़त फरमा सिंध उमर जे मारूअनि जी हिफ़ाज़त फरमा मर्दनि औरतुनि जी हिफ़ाज़त कर नंढनि वॾनि जी हिफ़ाज़त कर न्याणियुनि पुटनि जी हिफ़ाज़त कर ऐं करीम रब असांजे नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त कर ऐं अल्लाह जे नौजवाननि सोलंगी नौजवाननि हेॾो वॾो प्रोग्राम सिंध बाबुल इस्लाम रखे पूरी दुनिया खे पैगाम नेट जे ज़रिए प्रोग्राम दुबई मस्कत शारजा सऊदी अरब अमेरिका पूरी दुनिया में पहुतो ऐं पैगाम पहुतो त सिंधी जाॻिया मुसलमान जाॻिया असांजी सिंध बाबुल इस्लाम मुंहिंजा मौला असांजे हिन सिंध खे वरी वाॻुनि जे वात में जेके सिंध ते धाड़ा था हणनि सिंध जा ॿेट खपाइनि था रब इन्हनि ज़ालिमनि जा पेट फाड़ हे अल्लाह असांजे ॿननि ऐं वननि जी हिफ़ाज़त असांजे नंगनि दंगनि जी हिफ़ाज़त तमामु बीमारनि खे सिहत जिन भी तावन कयो आहे सभिनी जो ख़ैर क़बूल फरमा गाज़ी इल्मदीन भाउ हमादुल्ला भाउ सईद अहमद साहब नौजवान ॿिया मुबारक शलाइक आहिनि मुंहिंजा मौला हर बिरादरीअ में अहिड़ा नौजवान पैदा कर जो सिंध खे वरी बाबुल इस्लाम बनाइण जी जदोजहद कर डॉक्टर लाल खे सिहत अता फरमा हुन जी उमिरि में बरकत अता फरमा हाजी अब्दुल कयूम जी उमिरि में बरकत ॾे सिहत में हे अल्लाह वरी आदलपुर जो रौनक बहाल कर उला मौला वरी आदलपुर जो रौनक बहाल कर वरी आदलपुर जो रौनक मस्जिदों आबाद कर मदरसा आबाद कर व्यापार आबाद कर नजर लगी हुई है साजे आदलपुर के ए करीम रब वरी हिंजे कारोबारन में बरकत अता अल्लाहुम्मा सल्ली अला इसमें मोहम्मद जिस्म मोहम्मद रूह मोहम्मद बलद मोहम्मद बिनासियत वजह वजी मोहम्मद करीम मोहम्मद रहीम मोहम्मद शफीक मोहम्मद मौला जितरो टाइम दुनिया में रहाई कल में जे तवार सा रह पान ने घुराए रोड ते हुजूं अस्पताल में जिते हुजूं जुबान ते पाक कलमो जारी फरमा आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल